अस्सलाम वालेकुम। या अली मदद ही ख़ूबसूरत नज़ारो आहे सखर जे पुल जो, जेके 60 दरवाज़ा बि चवंदा आहिनि। राति जो टाइम आहे, असीं कराची खां सखर पिया वञूं। राति सखर रहंदासीं, उन खां पोइ सुबुह जो इंशाअल्लाह ताला कश्मीर वेंदासीं। तो दिलि चयो त हीउ अव्हांखे तारीख़ी नज़ारो कराए छॾियां। ठीकु आहे, चलो सही आहे, अलाह ख़ुशि रखंदव। मुंहिंजे लाइ बि दुआ कंदा कयो, मोकिलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम। या अली मदद महर फ़क़ीर सखर सिंध। ख़ुदा हाफ़िज़।